नाज़रीन K2K जी टीम सां गॾु प्रोग्राम सिंध डॉक्यूमेंट्री में मां आहियां मेज़बान मुजाहिद अली मीरानी में असां अव्हांखे हर हफ़्ते कंहिं न कंहिं महिमान सां कंहिं न कंहिं दरवेश सां कंहिं न कंहिं फ़क़ीर सां असां ॻाल्हि ॿोल कराईंदा आहियूं। अॼु असीं मौजूदु आहियूं कंबर में सखी खेरशाह मस्त जंहिंखे पुराणे नाले सां सॾियो वञिबो आहे खबड़ी मक़ाम। अॼु असां उते मौजूदु आहियूं ऐं असां सां गॾु फ़क़ीर सफ़त इंसान मौला जो मलंग फ़क़ीर हाकिम फ़क़ीर असां सां गॾु आहे। अचो त असीं उन सां ज़ाती ज़िंदगीअ जे हवाले सां ॻाल्हि ॿोल था कयूं त अव्हां पंहिंजी ज़ाती ज़िंदगी पंहिंजी बादशाही छॾे करे तव्हां फ़क़ीरी अख़्तियार कई आहे, उन जा राज़ छा आहिनि उहे असांजी नाज़रीन खे ॿुधायो त इन्हनि जूं हक़ीक़तूं छा आहिनि। जी सां फुकराई में जेकी हाल संगत में सैयद फ़क़ीर दरवेश आहिनि, कलंदर लतीफ़ा हाकिम साईं शम्स तबरेज़ा बुला शाह आहे। सिंध पाकिस्तान में पंजाब में फैलियल जेके बि पीर फ़क़ीर आहिनि सभिनी उहो दुनिया जो रस्तो छॾे अला लाल सरकार कादिर कलंदर चयो जाम मोहरे अली दर दस्तम बाज़त जाम खुर्दम मस्तम कमर अंदर कलंदरम बस्तम मज़ दिल पाक हैदरी हस्तम मन हैदरीम कलंदरम मस्तम बंदाए मुर्तज़ा अली हस्तम। ये ज़मानो जहान जग मोहे रस्तो माहवार अलॻि हूंदो आहे। हिकिड़ा सैयद फ़क़ीर उन दुनिया मां निकिरी अलॻि थींदा आहिनि जिन जिन लाइ भिटाई सरकार चयो आहे त कॾहिं मरीज़ मोहबत जा कॾहिं पाण तबीब, कॾहिं खिलायूं कलकत खे कॾहिं रोयायूं रक़ीब, कॾहिं मेला मोहबत जा खाबनि में कॾहिं आहे जुदाई नसीब। अजूं लालूं लाल लतीफ़ जे आसान आहे फ़क़ीरनि जो अजीब जीअण हिन जहान में। सो फ़क़ीरी दरवेशी मलंगी नांगा आहिनि जेके बि हिन राह में मौला जे में इहे सभु दीवाना उन मौला जी राह में असांजी सिंध जी सकाफ़त ऐं सिंध जो सींगार आहिनि ऐं असांजी सिंध ऐं पंजाब जो सींगार आहिनि। ऐं उन फुकराई में जेके मोमिनीन ऐं उन फ़क़्र जे रस्ते में एहसास जा रिश्ता हूंदा आहिनि। अच्छा फ़क़ीर साईं, अव्हांजे बाबा जो नालो फ़क़ीर धणी बख़्श जो तक़रीबन पूरे पाकिस्तान में छा हिंद सिंध में नालो गूंजंदो हुसैनी काफ़िले जो सालार सॾिबो। माशाल्लाह अॼु उहा सालारी अव्हां अख़्तियार कई आहे। कंबर खां हलो था कलंदर लाल ते, कलंदर लाल खां नूरानीअ ताईं हलो था। थोरो नूरानीअ जे पंधनि जे हवाले सां असांजे दोस्तनि असांजे नाज़रीन खे उहे पंध बयानु करे ॿुधायो। नूरानी जो बयानु पंधु कयोसीं त उहो मौला जो ॾुख तकलीफ़ हो। बाबा सरकार पट वारो हाकिम साईं हो, सरदार वटि जेको ईंदो चवंदो बाबा मूंखे तालिब फ़क़ीर कर। पोइ सरकार बादशाह चवंदो बाबा पहिरियों लाहू त करे आ पोइ मां तोखे तालिब कर। सभु उन्हनि जा ई क़ाइल आहियूं छो जो अलीउन वली अलाह जो वली ऐं अलाह जो शेर मोकिलियल आहे जेको नबियुनि जी बि नसरत कई ऐं नबियुनि जो बि मददगार हो। ख़ैबर में जीअं मौला अली 39 ॾींहं जंग फतेह बि न पई थिए त मौला अलाह ॾे अर्ज़ु कयो त मौला मां तुंहिंजो प्यारो महबूब आहियां। इहे 39 ॾींहं जान मुंहिंजी जंग फतेह नथी थिए। हुन चयो तूं अली सरकार खे सॾु कर, नादे अली पढ़। पोइ नबी मदीने ॾे मुंहुं करे नादे अली पढ़ी त सरकार जो ज़हूर थियो थिए ऐं उन उहा ख़ैबर खे फतेह ॾिनी नबी जे सदके नबी जे वास्ते। सो सभु उमती आहियूं नबी जा ऐं सभु उमत जो वारिस नबी आहे ऐं आका हमरा हम गुज़र अली साईं आहे हमरा आहे छो जो उन जे ज़माने में गुज़र आहे बग़ैर उन जे जो रसूल राज़ी न आहे। छो जो रसूलुल्लाह चयो आहे मन कुन तु मौला फ़ाज़ा अली उन मौला जंहिं जो मां मौला आहियां। डॉक्यूमेंट्रीअ में अव्हां फ़क़ीर सिफ़त इंसान फ़क़ीर हाकिम जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त पंहिंजी ज़िंदगी छॾे करे मूं फ़क़ीरी अख़्तियार कई आहे। उन फ़क़ीरीअ जो मज़ो ई पंहिंजो आहे ऐं लाहू त ला मकान नूरानी सरकार जूं 7-14 मंज़िलियूं बि बयानु कयूं ऐं आख़िर में मूंखे ॾींदा कैमरामैन मोहम्मद रमज़ान सांगीअ सां गॾु मुजाहिद मीराणीअ खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।